वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं त पाकिस्तान बार काउंसिल जे सॾ ते अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। हैदराबाद में वकीलनि पारां एहतजाज कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। 4 जजनि जी सीनियरिटी रद्द करण ते हाई कोर्ट बार ऐं डिस्ट्रिक्ट बार पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। अवांखे हैदराबाद मां अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त पाकिस्तान बार काउंसिल जे सॾ ते अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वियो आहे। वकीलनि एहतजाज कयो आहे। इन हवाले से राब्तो किया हैदराबाद में नसीर चन्ना सां। जी नसीर, आगा कजो। जी नसीर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान बार काउंसिल जे सॾ ते हैदराबाद में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट आहे। 4 जजनि जी सीनियरिटी रद्द करण ते सिंध हाई कोर्ट बार ऐं डिस्ट्रिक्ट बार पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो आहे। जॾहिं त वकील अॻवान मियां ताज मोहम्मद कीरियो, सचल अहवान केबी लिगारी, असलम लिगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में अदालती एहतजाज पिणु कयो वियो आहे। उन मौक़े ते वकील अॻवान जो चवणु हो त सिंध हाई कोर्ट में 4 जजनि जी सीनियरिटी खे नज़रअंदाज करे 5 नंबर वारे जज खे सुप्रीम कोर्ट में मुक़ररु कयो वियो आहे। सीनियर जजनि जी सीनियरिटी जेका आहे उहा उनखे नज़रअंदाज कयो पियो वञे। हिननि मुतालबो कयो आहे त इन मामले जो नोटिस वरितो वञे। ॿिए तरफ़ वकीलनि जी बाइकाट सबबु अदालती कार्रवाई जेका आहिनि उहे मुकमल तौर ते मुअतल रहियूं। केस बि न हली सघिया आहिनि, जॾहिं त हाज़िरी वारा कैदी ऐं जवाबदार सख़्तु परेशान नज़र आए। जी ठीकु आहे नसीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।